रहीम जीअं त साईं मोहम्मद सलीम अवेसी कादरी शाल साहब जे फरमाइश ते उन चयो त मूंखे उन बीबीअ जो नोहो ॿुधाए जंहिंजे लाइ मौला हुसैन फरमायो त जंहिं घर में सकीना उमिरि रुबाब न आहिनि उहो मूंखे घर ई न वणंदो आहे। बीबी सकीना जो नोहो मां साईं जे ख़ासि करे पुरज़ोर अपील ते फरमाइश ते कलामंदी थींदी आहे। सैयद जो ज़िक्र आहे साईं खे जेके ॾिसनि था ॿुधनि था साईं जी तरफ़ों असांजे तरफ़ों दुआ था कयूं। तव्हां बि साईं जे लाइ दुआ घुरिजो, असांखे बि दुआ कजो। ओ बाबे खे रोई वठ सकीना वरी रोअण थी या नसीब, बाबे कूरो गिन सकीना वल रोअण है या नसीब, बाबे कूरो गिन सकीना वल रोअण है या नसीब, सीने ते अॼु सुम सकीना वल सुम्हण है या नसीब, ओ सोणी ॾाढ़ी चुम बाबे दी वल चुमण है या नसीब, नारिहा है चाचा गाज़ी जंहिं ते को नाज़ सजाद भिरा हो मैं थक पैया निर्वार को कितनी देरे, पुछ ज़ालिम तो मैं बह वञा मेरे दर्द करे दिन पेरे, नारया है चाचा गाज़ी जंहिं ते को नाज़ दिल दे गुजड़िया ॻाल्हिया कर अबे ना अज भली, ओ बाबे कूरो गिन सकीना वल रोअण है या नसीब, बाबे कूरो गिन सकीना वल रोअण है या नसीब, सोणी ॾाढ़ी चुम बाबे दी वल चुमण है या नसीब, जिवें पखी फिरदे हो विच पिंजरे दे नहीं टुटदी तार कफस दी, पकड़ दीवारां यारो है फिरदी धी सुल्तान अरब दी, लिख सदा गोहर गदाई साइण उजड़ी दा बयान, लिख सदा गोहर गदाई साइण उजड़ी दा बयान, जेकी लिखना है तू लिख गिन वल लिखण है या नसीब, जेकी लिखना है तू लिख गिन वल लिखण है या नसीब, बाबे कूरो गिन सकीना वल रोअण है या नसीब, सोणी ॾाढ़ी चुम बाबे दी वल चुमण है या नसीब, बाबे कूरो गिन सकीना वल रोअण है या नसीब। अल्लाह या हुसैन।